सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां PPPMLN ऐं MKM जे विच में थियल मुआदे रद्द कंदे 10 अप्रैल ते हैदराबाद में सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस घुराइण जो ऐलान। अहिड़ो फ़ैसिलो सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर बंगसी सदारत में इजलास में कयो वियो। इजलास के खिताब कंदे सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर बंगसी चयो त ताज़ो जेको पीपल्स पार्टी नवाज़ लीग MKM सां मुआहदो कयो वियो आहे उनखे असां मुकमल रद्द करियूं था। हीउ मुआहदो मुकमल तौर ते नस्ली लसानी बुनियादनि ते सिंध जे हक़नि अख़्तियारनि जी विर्छ कई वई आहे। हिन वधीक चयो त आसिफ ज़रदारी ऐं शहबाज शरीफ़ खे कंहिं अख़्तियार ॾिनो आहे त उहो वेही सिंध जे हक़नि अख़्तियारनि ऐं नौकरियुनि जी विरासत जा मुआहिदा करे। हिन चयो त MKM हिकु नस्ल परस्त दहशतगर्द तंज़ीम आहे जेका पहिरें ॾींहं खां मादरी वतन सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं कंदी पई रहे। मुल्क जो आइन कानून भी उहा इजाज़त नथो ॾिए त नस्ली ऐं लसानी बुनियादनि ते सिंध जे हक़नि ऐं अख़्तियारनि जी विरासत कई वञे। उन करे इक़्तिदार बचाइण ऐं हासिलु करण जी हिन जंग में सिंध जे हक़नि ऐं अख़्तियारनि जो सौदो करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। इजलास में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादिर बंगसी, हैदर शहानी, हैदर मल्ला, डॉक्टर सुमार मंगरो, आशिक सोलंकी, कादिर चन्ना, इम्तियाज़ समो, निसार किरियो, डॉक्टर अब्दुल हमीद मेमन, हौद खान गादी, डॉक्टर अहमद नूनारी, जाम शौकत अबरो, गौतम चन्ना, खुदाबख्श दर्स, मोहम्मद अली अबरो, एजाज सिंधी, अत्तर शाह, शाहनवाज सयाल, मुबारक भट्टी, गुलाम सिंध महेसर, सुबान बंगसी, गुलाब लाखो, नूरुद्दीन अब्बासी, नुसरत हुसैन चन्ना, गुलाम मोहम्मद रिंद, गुलाम अली बलोच ऐं